अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो से गॾु तव्हां सां शामिल थिया आहियूं। उम्मीद त ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों, हिकु अॼु तव्हांखे मां नायाबु वाक़ियो ॿुधाईंदुसि, जेको वाक़ियो उस्ताद ग़ुलाम हुसैन ॿुधायो आहे, जेको उस्ताद जलाल चांडी साहिब जो प्यारो दोस्त बि थिए, दिलि अज़ीज़, वेझो माइट बि आहे, पर ख़ैसि वॾो सालो बि आहे। दोस्तों, हीउ वाक़ियो जेको आहे तमामु घणो मशहूरु आहे। उस्ताद जलाल चांडी वटि जेके मज़दूर कमु कंदा हुआ, नौकर कमु कंदा हुआ, उस्ताद जलाल चांडी हुओ जेको, उहो उन्हनि जी बचनि वांगुरु ख़्यालु रखंदो हो। हुनजो हर ॻाल्हि में उस्ताद जलाल चांडी जो ख़्यालु रखंदो हो। दोस्तों, हर ज़रूरत उन्हनि जी पूरी कंदो हो। उस्ताद जलाल चांडी तमामु घणो वॾो सखी हूंदो हो। दोस्तों, इंसानियत पसंदि हो, अहसास वारो माण्हू हो। माण्हुनि जो तमामु घणो उस्ताद जलाल चांडी जो ख़्यालु कंदो हो। दोस्तों, कंहिंजी परेशानी में, कंहिंजी ज़रूरत में, मतिलबु का बि हुनखे परेशानी हूंदी त उस्ताद जलाल चांडी ज़रूरु हुननि जी मदद कंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडी जी हिकिड़ी वॾी ख़ूबी इहा हूंदी जो हू कंहिंखे बि ॿुधाईंदो कोन हो जेका मदद कंदो हो। उहो पंहिंजे मुंहुं पाण ई कंदो हो। जेको बि ॾियणो हूंदो या जेका शइ मदद करणी हूंदी उन्हनि जी पाण ई मदद कंदो हो। दोस्तों, जेके बि उस्ताद जलाल चांडी वटि के मज़दूर कमु कंदा हुआ ऐं नौकर कमु कंदा हुआ, दोस्तों उहे जेके उस्ताद जलाल चांडी खे बाबो करे चवंदा, सॾंदा हुआ। ऐं जेको आहे उस्ताद जलाल चांडी जेको उन्हनि खे ॿिटड़नि वांगुरु रखंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडी उन्हनि जी तमामु घणी इज़त कंदो हो, तमामु घणी मुहबत कंदो हो। जेको हू चाहींदा हुआ उहो उस्ताद जलाल चांडी कंदो हो। हू नौकर न हुआ, पर उहो उस्ताद जलाल चांडी जा भाउ बच्चा सम्झी करे उन्हनि सां ख़्यालु रखंदो हो, उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडी वटि हिकिड़ो माछी छोकिरो कमु कंदो, उहो तमामु घणे अरसे खां कमु कंदो हो। दोस्तों, उहो वीचारो बेहदि ग़रीब हो, तमामु ग़रीब हूंदो हो वीचारो। पोइ उन्हनि जे हिकिड़े ॾींहुं उनजे माइटनि जेको आहे शादी जा ॾींहं ॿधिया। दोस्तों, उन्हनि ॾींहं त ॿधिया, पर हिन ग़रीब वटि पैसा न हुआ। उहो गुरबत सफ़ा ग़रीब हूंदो हो, उन वटि पैसा ई न हुआ। दोस्तों, हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे कमकार में लॻो पियो हुजे हुते उस्ताद जलाल चांडी वटि। पोइ उनजो पीउ हिकिड़े ॾींहुं आयो हुन वटि। पीउ अची हुनखे चयो, बाबा हाणे ईअं कर, इहो कुंवार था जेके आहिनि उहे तमामु घणी तकड़ि था कनि। झूनो मुड़ुसु हो, पीउ चयो थिड़ंदो थिड़ंदो वञी पहुतो ताक़ ते। पोइ छोकिरे खे चयईं माछी खे। पोइ हुन छोकिरे खे चइबो आहे, हाणे हुनजा जेके माइट आहिनि उहे चवंदा, भाई या त छोकिरी खे उथारियो, शादी कयो छोकिरी जी, या असां छोकिरी ॿिए कंहिंखे था ॾियूं। उहो वीचारो मज़दूर तमामु घणो परेशान थी वियो। पोइ साईं हुनजो पीउ बि तमामु घणो परेशान हुजे, हे माछी छोकिरो तमामु घणो परेशान हुजे। पोइ माछी छोकिरे पंहिंजे बाबे खे चयो, बाबा साईं तूं भला अॼो की राति रह, उस्ताद जलाल चांडी अचे। पोइ उस्ताद बाबो बि अचे, पोइ हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उस्ताद जलाल चांडी पोइ आयो, पोइ हिननि ॿिन्हिनि पंहिंजो वाक़ियो ॿुधायो उस्ताद जलाल चांडी खे। दोस्तों, पोइ उस्ताद जलाल चांडी खे हुनजो पीउ कुराड़े चयो, बाबा साईं असां ग़रीब माण्हू आहियूं, तमामु घणा ग़रीब आहियूं, मुंहिंजे पोयां तमामु घणी तकड़ि लॻी पई आहे, त छोकिरी खे उथार, पंहिंजे पुट जी शादी कर, असां में उहो हाल कोन्हे को। पोइ चाचे चयो, बाबा साईं मुंहिंजी कुझु मदद थींदी त मां ग़रीब माण्हू आहियां, नंढड़ी शादी कराईंदुसि। पोइ हुन छोकिरे बि चयो, उस्ताद थोरी असां ग़रीबनि जी मदद कयो, असांजो हाल कोन्हे को, तव्हांजे सामान था कमायूं, तव्हां वठी था रोज़ी कमायूं, बाबो कुराड़ो आहे। पोइ दोस्तों, उस्ताद जलाल चांडी अॻियां हुनजे नौकर जेको हूंदो माछी मुलाज़िम, उन ॿई हथ खणी ॿधिया, चयो साईं मुंहिंजी मदद कयो, बाबो साईं आयो आहे, असां तमामु घणो परेशान आहियूं। पोइ दोस्तों, उस्ताद जलाल चांडी उनजे ॿिन्हिनि हथनि जे मथां हथु रखी चए, बचा तो हथ न ॿध, छो तो परेशानी, मां बि तुंहिंजो अबो आहियां, हीउ तुंहिंजो अबो आहे त मां बि तुंहिंजो अबो आहियां। पोइ चई, बाबा तव्हां परेशान न थियो, मां तव्हांजो उस्ताद बि आहियां त मां तव्हांजो अबो बि आहियां, हाज़ुर, को मसइलो न, तव्हां परेशान न थियो। पोइ वरी उस्ताद जलाल चांडी चयो, बाबा जेको बि ख़र्चु आयो, जेका शइ बि थींदी, मां तव्हां सां ॿधल आहियां, मां वेठो आहियां, तूं वञी बसि उहा तारीख़ ॿध ऐं शादी जूं तयारियूं कर। छोकिरो वियो पिण सां गॾु। पोइ वञी तारीख़ ॿधियाऊं, तारीख़ ॿधी वरी उस्ताद जलाल चांडी वटि वापसी आया। पोइ उस्ताद जलाल चांडी चयो, बाबा साईं जेको बि तुंहिंजो ख़र्चु थियो, खाधे पीते जो, सोन बोन, जेको बि हथ जो बि थियो, उहो सॼो ख़र्चो मुंहिंजे मथां आहे, उहो मां पाण कंदुसि। पोइ दोस्तों, उस्ताद जलाल चांडी साहिबु जेको आहे तमामु घणो हुनजो ख़्यालु कयो, हुनजी शादी कराईं। जेको उस्ताद जलाल चांडी हाल हो, हुनजी शादी कराईं ऐं झाम झूम सां कराईं, तमामु भली करे शादी कराईं। उहो पीउ पुटु तमामु घणो ख़ुशि थी पिया उस्ताद जलाल जी इहा ॻाल्हि ॾिसी, हुनजो अंदाज़ ॾिसी ऐं हुनजी सखावत ॾिसी। पोइ जेॾीमहिल हुन अमरा जी शादी छो नौकर जी थी वई, त वरी उस्ताद जलाल चांडी वटि आयो। चयो, बाबा तूं 10 ॾींहंनि खां पोइ अची आहे, जेको इहो तुंहिंजो घरु कखाणो आहे न, इन खे इनशा अल्लाह मां तोखे पको कराए ॾींदुसि।
वरी उहो मज़दूर उस्ताद जलाल चांडे वटि वापसी आयो। पोइ उस्ताद जलाल चांडे वरी हुनजो घर पको कराए ॾिनो हुनखे। पोइ दोस्तो हुनजी जॾहिं शादी थी, घर पको ठहे, वरी बि उस्ताद जलाल चांडे सखावत ॾिसो न, चई भाउ जेॾी महिल बि तोखे जंहिं शइ जी बि ज़रूरत हुजे, तूं मुंहिंजो बचो आहीं, मूं वटि बेफ़िक्र थी हलियो अचिजांइ। ऐं हुनजी घरवारी जे मथे ते हथ रखी चईं, बाबा तो न्याणी आहीं तूं मुंहिंजी, हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीउ मुंहिंजो नौकर न आहे, हीउ मुंहिंजो ग़ुलाम न आहे, हीउ मुंहिंजो बचो आहे पंहिंजो, मूं हमेशह हिनखे बचे वांगुरु ई पालियो आहे, तूं मूं वटि हली अचिजांइ। मथे ते हथ रखी चईं, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी जेॾी महिल दिलि करे तूं हली अचिजांइ, तूं सम्झाए तुंहिंजे अबे जो घर आहे, हीउ मुंहिंजो पुटु आहे। पोइ जेका हुन माछी जी जेका घरवारी हूंदी, उहो छोकिरो माछी हूंदो। पोइ उस्ताद जलाल चांडे वीचारो ईंदो वेंदो, ईद ते लटा कपिड़ा सभु वठी ॾींदा हुआ, उस्ताद जलाल चांडे वठी ॾींदो हो हुनखे, ऐं हर ॻाल्हि जो ख़्यालु कंदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांडे ॾिसो एॾो वॾो सखी हूंदो हो, हुनजी सखावत जा वॾा वॾा वाक़िया पियल आहिनि। ऐं कुराड़े खे उस्ताद जलाल चांडे चयो, बाबा तोखे को बि कमुकार हुजे, मां वेठो आहियां, तूं कॾहिं बि परेशान न थी, जेको मुंहिंजो हाल आहे मां हाज़िर आहियां तव्हां लाइ हर वक़्तु। ईअं दोस्तो हुनजी मदद कई। दोस्तो उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।